حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. أشهد أن لا إله إلا الله وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد، أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. والصلح خير. صدق الله مولانا العلي العظيم. مسلمان بھائیو، سورت نساء جا صرف پر لفظ کا نسان تلاوت. سبحان اللہ. ان قرآن پاک جے بن لفظ جے اندر اللہ تعالی ہن امت کے ہکڑو وڈو پیغام. سبحان اللہ. صلح میں کامیابی کامرانی ہے. سبحان اللہ. یہ مقصد چاہے اللہ فتنو نہ تو چاہے، پھٹو نہ تو چاہے، ویڑھان نہ تو چاہے، چھڑ تھیڻ اللہ کو چاہے. صلح اتنے تھیندو आहे جتھے اختلاف ہوجے، جدائی ہوجے، دوری ہوجے. اللہ نٿو چاہے ته حضور جا امتی پاڻ میں وڙهيل هجن یا جدا هجن یا دور هجن. اللہ چاہے تو تمام پاڻ میں صلح سان. سبحان اللہ. ऐं صلح دلن کے قربت کی نشانی ہوتی ہے. جس سے دل ٹھہرل ہوندی ہے تو صلح نہ تھیندو. تمام جن دل گرم آ دل نہ چاہیندی میں سا صلح کرن. ان جے لائے پنهंजे دل کي نرم کرڻو پوندو، اختلافن کي وسارڻو پوندو، جھگڙن کي، فتنن کي، فسادن کي ختم کرڻو پوندو جے تمہاں خیر چاہیو تھا. خیر دنیا کی بھلائی خیر ہے، آخرت کی بھلائی خیر ہے، زندگی کیو خوشگوار بنجن کیو خیر ہے. خیر ایو جامع لفظ ہے جيڪو دنیا آخرت جي ہر نعمت جي لاءِ لفظ خیر ڳالهائي. سبحان اللہ. سو اے مسلمانو، اگر تمام زندگی جو خیر چاہیو تھا، جیاپے جو خیر چاہیو تھا، ہن دنیا کے اندر خیر چاہیو تھا، قبر میں خیر چاہیو تھا، آخرت میں خیر چاہیو تھا، تو وہ وصلح چاہیے. اللہ فرماتا صلح کرو، صلح میں خیر. سبحان اللہ. سبحان اللہ. سبحان اللہ. जेकी माण्हू पाण में विढ़ियल हुजनि، इफ़्तिराक़، इंतिशार، विछोड़ो، जुदाई، दूरी, अल्लाह खे अॻियां न थी वञे. तवजो फरमायो. ॿ मुस्लमान पाण में झगड़ी पिया، फसाद इतने में पइजी विया. صلح न कयूं. टियों ॾींहुं गुज़री वियो. صلح न कयूं. हाणे इन्हनि जी का बि इबादत इन्हनि जे कननि खां मथे नथी चढ़े. भली नमाज़ पढ़े، भली रोज़ो रखे، हज करे، ज़कात ॾिए، ख़ैरात ॾिए، भली मके वञे، मदीने वञे، भली हरम में वञी मथो टेके सजदा करे، पर इन जी इबादत इन जे कननि खां मथे चढ़े ई नथी. اللہ وٹ ان جی عبادت قبول ہی نٿي پوي. تاں سمجھئے حتى کہ بجا پاڻ میں نٿا ڳالهائي. ہلندے ہلندے 15 شعبان جی رات اچي وئي. سبحان اللہ. 15 شعبان جی رات جيڪا ليلة البراء یعنی چھوٹکارے جی رات. سبحان اللہ. ان رات کے اندر بڑا بڑا گنہگار بخش دی ویندا.
معافی نہ ڈی چھجو جیسی سنی نہ کنا تیسی دیمان کے معاف نہ کر ڈٹھو کیلو بڑا نقصان تھی توری کسیز کام تے اٹھا بیٹا یہ 15 شعبان کی رات بخشش معافی اللہ تعالیٰ جل شانہ کے قرب والی رات عطاؤں میں سخاؤں والی رات ان رات تے جے قرب جو بنجو پہ یہ بئی جنانے نے خبر ہو گئے اچھا انہیں رات اچھڑ کھاتے میں سلی نہ کرے چاہتے سبحان اللہ سبحان اللہ جیسا متنا تو آئے ہو نہیں سا سلی نہ کرے چاہتے چاہتا جو سبحان اللہ سبحان اللہ سبحان اللہ سبحان اللہ کہا کہ مدینہ میں اسماعیل جا کچھ فرمودات بنائے کھائے صحیح مسلم میں حدیثہ ان رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم قال تفتح ابواب الجنہ یوم الاثنین والخمیس سومر جو نیم اے خمیس جو نیم اللہ تعالیٰ جنت جا دروازہ کھولی سبحان اللہ شاہجہ جنت جا تفتح ابواب الجنہ جنت جا دروازہ کھولیا ویندہ ہے کدے یوم الاثنین والخمیس سومر جو نیم اے خمیس جو نیم وَيَغْفِرُ لِكُلِّ عَبْدٍ لَا يُشْرِكْ بِاللَّهِ جن کو اللہ سا شرک نہ تو کرے شرک رب سا نہ تو کرے انہیں سبنی مانن کے رب بخشی چلی سبحان اللہ یاد رکھو مشرک جلا معافی نہ ہے مشرک جلا معافی نہ ہے دیکھو شرک نہ تو کرے انہیں سبنی کے اللہ تعالیٰ بخشی چلی دعا إِلَّا رَجُلٌ كَانَ بَيْنَهُ وَبَيْنَ أَخَيْهِ شَهْرًا سوائے کنن پن مانو جے جن جی پان میں لڑائی جھگڑو وا پان میں رسامو وا پان میں رنجش آ پان میں کوئی جڑا نٿا ڳالهائن انن کے اللہ تعالیٰ جل شانہ معاف نہ کرے سومر تے خمیس تے جنت جا در کھلی ویا ہر مانو کے معافی ملی پر مشرک کے معافی نہ ملی کیونکہ یہ تو مانو جن پان میں وڑیا گیا جے نبی جو دعا کلمہ تھا پڑھو نا جے نبی جو امتی کا سنیو نا ہمیں جو فرمان سبحان اللہ سبحان اللہ مجھے فرمان ہے مجھے چاہنا ہے مجھے نبی جو فرمان صحیح فرمان تھا تب کو اللہ تبارک و تعالیٰ جل شانہ فرمائی دعا انظروا حاضرین حتی یسترہا انظروا حاضرین حتی یسترہا انظروا حاضرین حتی یسترہا ٹرے دیرا رب فرمائی دعا فرشتو انہاں پھر ویڈیو کے چھڑے دیو جیسے سنیو نہ کنا تسی معافی نہیں ہو سکتا بنی کے چھڑے دیو جیسے سنیو نہ کنا تسی معافی نہیں ہو سکتا بنی کے چھڑے دیو جیسے سنیو نہ کنا تسی معافی نہیں ہو سکتا ٹرے دیرا اللہ فرمائی حساب لگائے انہوں جنت جاتے میں کھلے آتے ہیں معافی کوئی نہیں ملے خبرہ صبرہ گدلہ عدلہ گناہگار پیدا بخشی جن سبحان اللہ سبحان اللہ یہ اوپر کسی ادھار سے بھی بیٹھا ہے گھر بول بند سلام کلام بند دور ایڑو ناسک کچھی جو آج جو مانو چھوڑی گالتے سکا باہر سالن جا سال پاؤں میں نتا گا مائن میں تو سب وجہ گھڑا ہوا مائن میں کاوڑ غصو کینو توری توری گالتے مائن جو رسا میں تو بابا سارا پان میں نہ لائی دی کو ماں وہ مجھے بیڑ معافی نہ ملتی جنت جا بھلی در کھلی وجن بخشش نہ تھی نہیں جیسی نہیں انہیں سا سجر نہ کریں جیسا وہ لڑائی کی ایام دو یہ حدیثہ امام طبرانی روایت نہ دیا تنسخ دواوین
اہل الارض فی دواوین اہل السماء فی کل اثنین و خمیس. زمین جا دفتر ऐं आसमान वारा दफ़्तर इन ॿिन्ही जो पाण में मिलाप थींदो आहे हर सूमर ते ऐं हर ख़मीस ते. पोइ युग़फ़र लिकुल्लि मुस्लिम ला युशरिक बिल्लाहि शैया. हर मुसलमान जेको अल्लाह सां शिरक नथो करे उन सभिनी जी माफ़ी थींदी, सभिनी जी बख़्शिश थींदी. सुभान अल्लाह. इल्ला रजुल बैनहु व बैन अखीहि शहना. सवाइ उन्हनि ॿिनि माण्हुनि जे जंहिंजो पाण में झेड़ो ऐं झगड़ो आहे, पाण में तनाज़ो ऐं कुतूरत आहे, इन्हनि ॿिन्ही खां सवाइ सभिनी खे अल्लाह ताला बख़्शे छॾी. सुभान अल्लाह. सुभान अल्लाह. फ़इज़ा कानतिल हिजरतु लिल्लाह. पर जेकॾहिं जुदाई अल्लाह जे ख़ातिर आहे, पाण में गॾिया आहिनि, विड़िया आहिनि, लड़िया आहिनि, झगड़िया आहिनि, अल्लाह जे ख़ातिर, पंहिंजे नफ़्स जे लाइ न, दुनियावी मफ़ाद जे लाइ न, अल्लाह जे ख़ातिर जेकॾहिं विड़िया आहिनि, फलैस मिन हाज़ा बिशैइ. पोइ इहो जेको न माफ़ी वारो, बख़्शिश न मिलण वारो जेको कानून आहे, इन ते लागू न थींदो, छो त हिन जी लड़ाई अल्लाह जे ख़ातिर. सुभान अल्लाह. सुभान अल्लाह. सम्झी वियो काफ़ी. हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे पुट सां कंहिं दीनी ॻाल्हि ते कावड़ियो हो. न ॻाल्हाईंसि, न ॻाल्हाईं हफ़्ता बाद जेसि ताईं वफ़ात करे वियो पुट सां न ॻाल्हायो. हाणे जेकॾहिं ईअं हुजे हा त पोइ हुज़ूर जो असहाबी अब्दुल्लाह बिन उमर पंहिंजे पुट सां कावड़ न करे, पर हुनजी कावड़ हुई दीन जे ख़ातिर. त उहा जेका दीन जे ख़ातिर कावड़ आहे, अल्लाह जे ख़ातिर कावड़ आहे, उन ते इहो कानून लागू नथो थिए. बाक़ी जेको दुनियावी कर्ज़ जे लाइ, पंहिंजे मफ़ाद जे लाइ, पंहिंजे ज़ाती रंजिश नफ़्सानी ख्वाहिश जे लाइ कावड़जनि था, उन्हनि खे माफ़ी न मिलंदी. ऐं इमाम तबरानी पंहिंजे औसत में, इब्न हिब्बान पंहिंजे सहीह में, सुनन इब्न माजा में, मुस्नदुल बज़ार में, इमाम बैहकी पंहिंजे सुनन में हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाया. सुभान अल्लाह. सिद्दीक़ अकबर हदीस जो रावी. सुभान अल्लाह. मदीना वाले साईं फरमाते यत्तलिउल्लाह इला जमीइ ख़ल्क़िही लैलतन निस्फ़ मिन शअबान. 15 शअबान जी रात थींदी आहे त अल्लाह पंहिंजे पाण खे मुतवज्जे थींदो आहे, निहारींदो आहे. अल्लाह पंहिंजे पाण ते शफ़क़त जी नज़र खणंदो आहे. सुभान अल्लाह. कहिड़ी रात? 15 शबान. अॼु माशाअल्लाह शाबान जी कई तारीख़ आहे? 3 तारीख़. 15 आई खड़ी आहे. सुभान अल्लाह. 15 शाबान जी रात अल्लाह तबारक व तआला जल शानु पंहिंजे पाननि ॾे मुतवज्जे थींदो आहे. फयग़फिर लिजमीइ ख़ल्क़िही. पोइ पंहिंजी सारी मख़लूक़ खे बख़्शे छॾींदो. सुभान अल्लाह. सुभान अल्लाह. रहमत जी नज़र कंदो. सुभान अल्लाह. सुभान अल्लाह. गुलनि जा ॿेड़ा तरी पवंदा, गदरा गुनाहगार बख़्शजी वेंदा. पर साईं फरमाता इल्ला लिमुशरिकिन व मुशाहिन. सवाइ 2 माण्हुनि, हिकिड़ो उहो माण्हू जेको अल्लाह सां शिरक थो करे, इन खे 15 जी रात माफ़ी न ॾींदो. ॿियो उहो माण्हू जेको दिलि में कीनो रखियो, कावड़ रखियो, पंहिंजे भाइनि सां रुठो वेठो आहे, इन खे अल्लाह ताला इन रात में माफ़ी न ॾींदो. यग़फिर लिजमीइ ख़ल्क़िही. पूरी मख़लूक़ सभिनी खे माफ़ी ॾींदो, पर मुशरिक खे माफ़ी न ॾींदो. ॿियो और विड़ियल जेको
ٹنی کے معافی کرنی یہ کئی بدبخت بد نصیب ہیں جو اللہ کا شرک جو کرے جو لڑائی جھگڑا فتنہ فساد ہر فیشن تھی ویو ہر کوئی سب سے روٹا بیٹھا ہر کو کا بیٹھا اللہ سا نے زاکو نہ ٹھایا ہے مثلا نے زاکو کا نہیں کرے اساں جو انسان سلام سلام بندہ بندی شامان جی رات میں ان بنی بدبختن کی معافی نہ ملی امام بہقی ایک ٹکی حدیث آتی ہے عائشہ صدیقہ صاحب رضی اللہ تعالیٰ عنہ کا روایت تھا ان روایت میں آتا بی بی عائشہ صدیقہ صاحب نے فرمایا کہ دخل علیہ رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم مدینہ والو سائی مجھے حجرے میں آئے سبحان اللہ یہ کسان جو بارو سائی جن گھر والی گھڑی ہوئی وہ رات 15 شعبان کی ہوئی اما صاحب اللہ کے حضور دل مجھے حجرے میں آیا لے گیا شب خامی والو لباس پائے سائی نے لے گیا اما صاحب فرمایا مکھے پہ نمڈ اچھی گئی انجا جو اٹھا تا بستر خالی یا مجھو موقوف بنا مجھو گھوٹ محمد میر بستر تے موجود نہ ہے اور فرمایا فآخذتنی غیلت شدیدت مجھے تمام گھنی غیرت کرتی ہوئی فظننت انہو یاتی بعد صبح باقی مکھے کیا غیرت آئی خیال چھو کرتا حضور کی گھر والی کے گھر میں آگیا ہو گیا منی کے پاس دے گجرے سے حضور آجا ہو گیا اما صاحب فرمان کہ یا غیرت جاگی تو فخرجت ماہیتیس حضور جلدے گوڑی گجرہ کٹم مسجد نبوی کٹم اس ساتھ موقع وقائم کتی رات جو وقتا سائن آئے کتی فَأَدْرَكْتُهُ بِالْبَقِي اے بقی الغرب کر دے جنت البقی والو جو کو قبرستان مدینے والو قبرستان بقی الغرب کر والو مجھے اس ساتھ مجھے کنن کرتے رات جو وقت میں سائن جنت قبرستان میں گیا چھاتی کے ساتھ يستغفر للمؤمنين والمؤمنات والشهداء حضور جن دعا پہ گھرن بخشش پہ طلب کر مومنن دیلا مومنین دیلا شہید دیلا جے گزارے یا انہن دیلا جے جیرا ہویا انہن دیلا مردن دیلا عورتن دیلا مدینے والا سائیں دعا سبحان اللہ سبحان اللہ حضور اما صاحب کے خیال کرو آئو حضور مدہ مجھے پاک منجرے میں آؤ حضور جن بڑے کے ایک مذہب یا امت جلہ دعا کیا گھر فقلت بأبي وأمي أنت في حاجة ربك وأنا في حاجة الدنيا ومجھے کلن لما جو ابو تو ابو گھور کیا مجھے امڑ تو تا قربان کرے چلیا ماں کے خیال میں تمہاری کو رب جے میں حضور میں دعا بیٹھتا سبحان اللہ منہ تو سوچو کہ بتا بی کے گھر والے کے گھر میں آؤ جو اے تمام تو رب جے حضور میں دعا بیٹھا کرو فانصرفت فدخلت حجرتی اما صاحب فرمایا جڑے یہ منظر ڈٹھم حضور جن کے قبرستان بقیع میں دعا گھردے ڈٹھم ہن ماں ہو گیس واپس مجھے حجرے میں آئے ولی نفس آ پر جو تکڑی آیا سے نا تو ساہ کہاں پئی بڑا بڑا ساہ پئی کر تان جو ماں بروڑ دعا تکڑو دعا کو بڑا بڑا ساہ کر سندھی میں دعا ساہ کر اما صاحب فرمایا کہ ماں بڑا بڑا ساہ پئی کر ولهكني رسول الله صلى الله عليه وسلم تھوڑی دیر میں حضور جل مجھے پوچھا ہوا ہے سائن کریم پر دعا ہوئی واپس مڑ گیا فقال ما هذا النفس يا عائشة اے عائشہ ایسا کن چاہتے والی بڑا بڑا ساتھ ہوتی گڑی قلت بأبي وأمي مول کے مجھے ابو تو تک گھور گیا مجھے امر تو تک قربان گیا یا رسول اللہ تمام
کے حجرے میں آئے ہو شخصاتی جا لباس تمام پاتا انجام کے مصر ننڈر آئی توری پٹھن کر بسترو خالیہ تو رکھے شدید غیرت آئی مطلب تمام مجھے کے پہاڑ جو حجرے میں جاؤ جو تمام جو ہوں تمام کے جنت البقی میں بٹھو تمام بلی امت دل دعا پہ گھر فقال یا عائشہ اکنت تخافین ان یحیف اللہ علیک ورسولہ اے عائشہ چھا پیو خوف تھی رکھی تا اللہ جو رسول تو سا زیادتی کرتا بارو تو جو ہوجے ऐं मां ॿिए बीबी जे हुजरे में वञा त इहो गुमान थी करे मूं में यानी हुजूर जे पंहिंजे अमल खे फरमाए यहीफ अल्लाह व रसूलु छा अल्लाह तो सां नाइंसाफ़ी कंदो अल्लाह जो रसूल तो सां नाइंसाफ़ी कंदो यानी हुजूर जो अमल ख़ुदा अल्लाह की ज़ात जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो साईं फरमाया अतानी जिब्रील अलैहिस्सलाम ए आयशा बुद्ध जेको मु बिस्तर छडे घर वाली जो बिस्तर छडे जेको जन्नतुल बकी दे रिश्ते के गांव घुरे जो सबब तो ॿुधाए हींअर मूं वटि जिब्रील अमीन आयो आसमान खां लही मलाइक जिब्रील आयो वो जिब्रील अर्ज़ कयो त हाज़ी लैलतुन निस्फ मिन शाबान या रसूल अल्लाह ये आम रात न है ये 15 शाबान दी रात सुभान अल्लाह वलिल्लाहि फिया मुक़ताअ मिन अन्नार बिअदद शुहूर ग़लब कल्ब या रसूल अल्लाह हिन रात में एतिरा माण्हू अल्लाह बख़्शींदो आहे जेतिरा बनू कलब कबीले वारनि जे धण बकरियुनि ॾिठुनि जा उन्हनि जे बदननि ते जेतिरा वार आहिनि एतिरा तव्हांजा उम्मती हिन रात में बख़्शिजी वेंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं कबाइले अरब में बनू कलब हिकिड़ो कबीलो हुयो जेके बकरियूं ॾिठियूं घणी घारींदा मशहूर हुया पूरे अरब में बकरियुनि ॾिठुनि जा वॾा वॾा धण घारींदा हुया मशहूर पूरे अरब में बनू कलब कबीलो हुयो साईं जन जा हिकिड़े इश्तिहारे तौर फरमायो त जेतिरा बनू कलब जे बकरियुनि ॾिठुनि जे बदननि ते वार आहिनि इन का वधीक अल्लाह ताला पंहिंजा बाना हिन रात में बख़्शे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाणे मिसाल में 1000 बकरियूं हुजनि 1000 ॾिठियूं हुजनि उन्हनि ते हिसाब लॻायो त घणा ॿार हूंदा ऐं घणियूं पशम जूं तंतूं हूंदियूं हिन वक़्त में मुसलमाननि जो तादाद जेको आहे हींअर त आदमशुमारी वधी वई आहे तॾहिं बि 1.5 या 2 अरब मुसलमान 1000 ॿिनि 1000 बकरियुनि में मां त सम्झां थो एतिरा वार मुश्किल हुजनि जी 2 अरब मुसलमान आहिनि ऐं 1000 ॿिनि 1000 बकरियुनि में 2 अरब वार न हूंदा एतिरा पशम जा कंदा न हूंदा साईं फरमायो हुजूर जे फरमान जो मक़सद इहो आहे त सारी उम्मत बख़्शजी वेंदी सुभान अल्लाह सॼी उम्मत खे माफ़ी मिली सुभान अल्लाह कहिड़ी रात 15 शबान जी रात पर ला यंज़ुरुल्लाहु फिया इला मुशरिकिन वला मुशाहिदिन वला इला कातिब रहमिन वला इला मुस्बिलिन वला इला आक़िल लिवालिदैहि वला इला मुदमिन खम्रिन हुसैन ने एक लिस्ट ॿुधाई आयशा हिन रात में एतिरा एतिरा माण्हू बख़्शिजी वेंदा जेतिरा बनू कलब जे बकरियुनि ॾिठुनि जे बदन ते वार आहिनि पर हे माण्हू ॿुधाए थो ही लिस्ट ॾियारे थो
انن ماण्हुनि खे रब बख़्शींदो त न पर इन्हनि खे निहारींदो जी मिसाल तव्हांखे सम्झाइण जे लाइ हिते जेकॾहिं को बादशाह थी वञे सभिनी खे 5,000 जा नोट पिड़ी हिकिड़ो माण्हू अचे उनखे 5,000 त न ॾिए पर उनखे ॾिसे ई न हू हथ जंहिं बीठो हुजे उनखे घुरे पियो पर बादशाह उनखे ॾिसे ई न चवंदो त हे त को बदनसीब माण्हू आहे बादशाह हिनखे सभिनी खे नोट पे ॾिना पर हिनखे ॾिठे ई न मिसाल आहे ॻाल्हि खे सम्झाइण खे सरकार फरमाइनि था त क़यामत जे ॾियारे हेतिरा माण्हुनि खां बख़्शजनि पिया पर हिननि माण्हुनि खे रब बख़्शिश त न कंदो पर निहारींदो ई न रब ने रहमत जी नज़र ई न कंदो इन जो मज़मून मुखातिब छा थियो त ॿिया जेकी हूंदा उन्हनि खे अल्लाह निहारी शफ़क़त जी नज़र कंदो बख़्शिश जी मेहर जी नज़र कंदो पर इन्हनि माण्हुनि खे अल्लाह ताला निहारींदो ई न अल्लाह करे शर असां मां को बि इन लिस्ट में न हो अल्लाह बचाईंदो इन बदबख़्तन कहिड़ा ॿुधो पहिरियों मदीने वारे साईं फरमाया त इला मुशरिकिन जेको अल्लाह सां शिरक करण वारो आहे इन ॾे अल्लाह ताला जल शान निहारींदो ई मुशरिक खे माफ़ी न मिलंदी मुशरिक अल्लाह जे नज़र रहमत जो हक़दार ई न हूंदो ऐं ॿियो वला मुशाहिन जेको दिल में कावड़ कुदूरत कीनो रुठो वेठो आहे कावड़ो वेठो आहे दिल में बुग़्ज़ रखियो वेठो आहे दिल में कुदूरत ऐं गुस्सो रखियो वेठो आहे इन माण्हू खे अल्लाह ताला निहारींदो बाज़ औक़ात माण्हू पंहिंजे पुट सां काविया वेठा आहिनि के ज़ाल सां काविया वेठा आहिनि के भाउ सां काविया वेठा आहिनि साईं फरमाइनि था इन्हनि खे अल्लाह ताला निहारींदो ई कोन वला इला क़ातिअ रहमिन ॿियो पुठियो उहो माण्हू जेको माइटियूं टोड़ण वारो बिरादरियूं छिनण वारो रिश्ता टोड़ण वारो इन रिश्तनि टोड़ण वारे खे अल्लाह ताला ॾिसंदो ई बिरादरी छिने माइटी टोड़े रिश्ता जोड़ बाहिनि टोड़ बा न आहिनि रिश्ता टोड़बा न आहिनि रिश्ता जोड़बा आहिनि जेको रिश्ता टोड़ण वारो आहे बिरादरियूं छिनण वारो आहे 15 शअबान जी रात उनखे अल्लाह ताला निहारींदो ई ॾिसजो किथे तव्हां त उन्हनि में शामिल न आहियो किथे तव्हां त टोड़ियूं न वेठा आहियो अगर जेका अहिड़ी शइ हिन लिस्ट में का शइ तव्हां वटि पहुचे त 15 अचण खां अॻु में पंहिंजो इस्लाह कयो घणियूं ॻाल्हियूं थियूं पहिरीं अल्लाह सां शिरक करण वारो ॿियो कीनो ऐं कुदूरत रखण वारो टियों माइटियूं छिनण वारो ऐं चौथो वला इला मुस्बिलिन जेको पंहिंजी गोॾ या कांच खे भेॼण खां हेठि लड़काईंदो ही गोॾ ही कांच ये भेॼी आहे जेके सिंधी में टिणी विझंबो आहे ही गोॾ ॿधल आहे किथे हली ॿधल हिनखे टिणी चइबो आहे हिन खां कांच हेठि न हुजे गोॾ हेठि न हुजे मथे भली हुजे सनी पिणी ते थुली पिणी ते अखि पिणी ते भली हुजे अॻिना साईं फरमाइनि इज़्ज़तुल मुस्लिम इला निस्फ़ि साअ मुसलमान जी जेका कांच हूंदी आहे अधु पिणीअ ते हूंदी आहे इन में वाह बि असांखे मारे आहे लॻंदो ई आहे नंढे भाउ जी कांच पाए सम्झो था साईं फरमाइनि जेको गोॾ या कांच खे पिणीअ खां हेठि रखे थो 15 शअबान जी रात हुनखे माफ़ी
ایڈی وڈی بھلی رات आहे سبحان اللہ ऐं ॿी त ॻाल्हि ॿुधो ॿी मुंहिंजी ॻाल्हि त सम्झो मुल्हनि जो मदद खाई विया आहिनि 15 शबान आहे कोन क़ुरान में कोन हदीस में कोन खजरा का मदार चोदा एक हदीस हो केतिरी हदीसूं तव्हांजे साम्हूं पयूं मुंहिंजे हथ में हदीस जो किताब आहे तरगीब तरहीब इमाम मुंज़री जो ऐं हिन जन हदीसुनि जन किताबुनि खां वरितो आहे उहे मां नाला वठंदो वियो आहियां तव्हांजे سبحان اللہ سبحان اللہ मुल्हे खे अलाए कहिड़ो हुज़ूर जे उम्मत सां बुग़्ज़ आहे त माना मतां मुस्लमान बख़्शिजी वञनि 15 की रात मतां इबादत कनि मतां बख़्शिजी वञनि केॾी महिल चए थो त मरी वियो न जनाज़े खां पोइ हुन ते दुआ न घुरो पर तुंहिंजो पेट्रोल छो थो सड़े سبحان اللہ मैयत असांजो दुआ असां घुरो तोखे न कावड़ लॻी मदीने वारे मीर ख़ुदि फरमायो त जॾहिं जनाज़ो नमाज़ पढ़ी वञो فأخلصوا له بالدعاء خالص دعا में मैयत जे लाइ घुरंदा कयो سبحان اللہ जनाज़े नमाज़ खां पोइ خالص दुआ سبحان اللہ سبحان اللہ अले को मुस्लमाननि सां के बुग़्ज़ आहे अले को मैयतनि सां के साड़ आहे त मतां या दुआ घुरिजे मतां बख़्शिजी वञे सो पुट इन्हनि बद मज़हबनि जी ॻाल्हि न मञिजो असांजो अक़ीदो उहो आहे जेको मदीने वारे साईं वली शबान आहे न साईं फरमायो लैलतुन निस्फ़ मिन शबान वली शबान जी आहे سبحان اللہ سبحان اللہ विच शबान वारी आहे سبحان या बख़्शिश जी ॻाल्हि आहे केतिरा माण्हू था बख़्शिजनि केतिरा कबीरे बनू कलम जे बकिरनि रिढुनि जे बदननि ते سبحان اللہ साईं फरमाइनि था जेके शरीयत जा मालिक आहिनि उहे फरमाइनि था 15 जी रात आहे इन रात बख़्शिश थींदी आहे यक़्तल अल्लाह अज़्ज़ व जल अल्लाह ताला पाण पंहिंजे ॿारनि में मुतवज्जे थींदो आहे निहारींदो आहे शफ़क़त जी नज़र पंहिंजे ॿारनि ते कंदो आहे पोइ असां इहा मल्हायूं या न मल्हायूं असां मुल्हे जो कलमो थोरी पढ़ियो आहे असां मदीने वारे साईं जो कलमो पढ़ियो आहे असांजो दीन ईमान मुल्हे वारो न आहे असांजो दीन ईमान मुस्तफ़ा سبحان اللہ سبحان اللہ मल्हाइबी आहे न انشاءاللہ असांखे दावत ॾियां थो سبحان اللہ इहा राति मूं सां गॾु मल्हायो घणेई रातियूं पंहिंजे दाल सां बचनि सां अदाही ईद जी राति पंहिंजे बचड़नि सां था मल्हायूं पर हिकिड़ी राति फ़क़ीरनि सां बि मल्हायूं سبحان اللہ इज्तिमाई दुआ थींदी سبحان اللہ लखे ख़ुदा जा साले माना गॾु थींदा ऐं इज्तिमाई दुआ थींदी سبحان اللہ सलात तस्बीह थींदी ऐं इहे हज़ारे लखे माण्हू जेमहिल दुआ जा हथ खणंदा उनमें आलिम सालिह हाजी हाफ़िज़ ज़ाकिर नेकोकार सालिह माना मर्द औरतूं बुढ़ा ॿार कुराड़ा सभु जेमहिल दुआ घुरंदा इहा दुआ रब سبحان اللہ سبحان اللہ मोरे में दिल बराबर سبحان اللہ बदई शबान जलसे दिल बराबर शरीफ मोरे जे लाइ दरगाह फज़लाबाद शरीफ मातली खां हिनो बस जो इंतज़ाम कयल आहे ये जेको मस्जिद जो बाबू आहे पंहिंजे जमात जो ख़ालिद सैफुल्लाह इन हिनो बस मां चवां थो त 2 बसूं थियूं سبحان اللہ मातली अमन क़दर शना सां सो इहा राति तव्हांखे दावत ॾियां थो इहा राति हली उन दुआ में सलात तस्बीह में इबादत में शरीक थीजो साईं फरमायो त इन राति में जेको गोल या कांच खे किणियुनि खां हेठि ढके थो इन जी इन राति में बख़्शिश इन जे रब निहारींदो ई थो हे घणा थी विया 4 ऐं पंजो वला इलाहा इल्ला लिवालिदैन जेको पीउ माउ जो नाफ़रमान आहे जेको अबे अम्मा जो तड़ियल आहे जिते अबो नाराज़ आहे जिते जीजल माउ नाराज़ आहे 15 शबान जी राति रब खे निहारींदो ई जो पीउ माउ ढेरो आहे न तव्हां भाग वारा आहियो वञी माफ़ी वठो ग़लतियूं क़सूर कोताहियूं थी वञनि खां बख़्शिश घुरो 15 अचण खां अॻु में पीउ माउ खे राज़ी कयो
رضا الرب فی رضا الوالد و سخط الرب فی سخط الوالد. اللہ کی رضا بیو کے راضی کرنے میں، اللہ جو نمبر رب کی کاوڑ بیو کے ناراض کرنے میں، تاکہ کی خبر پڑی دا راضی آیا ناراضا. ڈسو جے کرے ابو امڑ کوا تے راضی خوش آئے سمجھو اللہ کا سبحان اللہ. بلا جن کو گزارے جو امڑ دی دل گزارے تو جو مزار تے ونجو قبر تے ونجو کل پڑھو سورہ یاسین پڑھو ان جے میں دعا کرو ان جا روح خوش تھی. آخری مانگ سائیں فرمایا تو ولا الہ مدمن خمر 15 شعبان کی رات جکو شرابیا عادی شرابیا عادی نشائیا موالیا 15 کی رات ان کی معافی نہ ملندی. یہ جکو شراب جو عادی ہے نشے جو عادی ہے. کوئی اگڑا شراب پیتا ہے، اگڑا وری بھنگ، اگڑا چرس، اگڑا ڈوڈی، مختلف قسم جا نشہ ہے. ہر نشو حرام ہے، ہر نشے باز جی ان رات میں بخشش نہ تھی. تو مدینہ والے سائیں فرمایا یا عائشہ اتأذین لی فی قیام هذه اللیلہ. اے عائشہ چھا مکھے تو اجازت دی تھی کہ ماں جو کی رات قیام کیاں عبادت کیاں نفل پڑھاں. سبحان اللہ. ڈسو مصطفیٰ کریم کی رات میں عبادت تو کرے، گھر والی کے نصیحت تو کرے، ملو جدو دیا طرح تھا ہی کو قلت بے ابی و امی موت کے مجھے ابو امڑ ہمارا قربان بجے. ایکڑی حدیث میں ٹرے بھیرا یہ لفظ ہما سائن جا آیا ہے. بی بی عائشہ بار بار بلد سے جانا ہے جنتا وری عرض کرتی مجھے ابو ترہ قربان بجے امڑ قربان بجے. ام المومنین رضی اللہ تعالی عنہ دے دل میں چھات مجھے محمد علی رضا محبت ہوئی نہیں پیار ہوئے پجے بر سا پجے گھوٹ سا کیڑے انداز میں گالائے کیا. وہ موارس کے مجھے ابو امڑا واتا